नाज़िर पार्लियामेंट जे जॉइंट सेशन बाबत बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त हुकूमत IMF जी गुलाम आहे। कुलभूषण लाइ कानून साज़ी पई थिए। ताक़त ज़रिए कानून साज़ी की कोशिश के अदालत में चैलेंज कयो वेंदो। बिलावल चयो आहे त कानून साज़ी ज़रिए परदे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जी आवाज़ खे दबाइण जी कोशिश कई पई वञे। अॼु पाकिस्तान जे अवाम जी बेइज़ती थी रही आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त हुकूमत IMF जी गुलाम आहे। कुलभूषण लाइ कानून साज़ी पई थिए। ताक़त ज़रिए कानून साज़ी की कोशिश के अदालत में चैलेंज कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कानून साज़ी ज़रिए परदे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जी आवाज़ खे दबाइण जी कोशिश कई पई वञे। PP चेयरमैन जो चवण आहे त अॼु पाकिस्तान जे अवाम जी बेइज़ती थी रही आहे। नाज़रीन, पार्लियामेंट जे जॉइंट सेशन खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त हुकूमत IMF जी गुलाम आहे। कुलभूषण लाइ कानून साज़ी पई थिए। ताक़त ज़रिए कानून साज़ी जी कोशिश खे अदालत में चैलेंज कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त हू इन कानूननि खे अदालत में चैलेंज कंदा। कानून साज़ी ज़रिए परदे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जे आवाज़ खे दबाइण जी कोशिश कई पई वञे।